हिकिड़े मुल्क जो बादशाह जूं ॿ शादियूं ॿ राणियूं औलाद वग़ैरह त बादशाह खे कुझु हो कोन। बादशाह खे हिकु चकर वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत सांझी अचिजांइ, मुंहिंजी महिमानी मुंहिंजी मिज़मानी खाई वञजांइ, तूं अचिजांइ। इलाही टाइम थियो आहे, तूं मुंहिंजे ॻोठ मुंहिंजे घर आयो कोन आहीं। बादशाह चवणु लॻो पंहिंजे वज़ीर खे त चलो ठीकु आहे, सुभाणे तो वटि आउं ईंदुसि, तुंहिंजी महिमानी तुंहिंजी मिज़मानी आउं खाई वेंदुसि। हाणे वज़ीर खे बि ॿार बचो को औलाद हो कोन। वज़ीर ऐं वज़ीर जी घरवारी ॿ ई रहंदा हुआ। माई तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। हाणे वज़ीर तरह तरह जा ताम बादशाह जे लाइ ठाराए छॾिया। ख़ैरनि जो ॿिए ॾींहुं बादशाह बि अची ठक कई वज़ीर जे घर। हाणे वज़ीर जी ज़ाल वेठी हुजे ऐं बादशाह ऐं वज़ीर वेठा हुजनि त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तव्हां हिते वेहो, मूंखे थोरो कमु आहे ऐं आउं अचां थो, तव्हां वेहो ॿ मिंट। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, जेकर तूं कंहिं कम जे हिसाब सां वञी थो भले थी आहे, पर जल्दी अचिजांइ। त हिते वज़ीर चवणु लॻो त आउं वञा थो, बसि अचां थो। वज़ीर हलियो वियो। थोरी देरि खां पोइ जो वज़ीर आयो पंहिंजे घर त वज़ीर वारी ज़ाल ॿाहिरि निकिती, कपिड़ा वग़ैरह फटा पिया आहिनि, घोड़ा करणु लॻी। वज़ीर जो इहो लकार ॾिठो। वज़ीर चवणु लॻो त हीअ छा थी वियो? मुंहिंजी माई जा कपिड़ा फटा पिया आहिनि, घोड़ा करे पई। बादशाह बि पासे में बीठो हुजे, माई जी अची घोड़ा हुजे। वज़ीर पुछा करणु लॻो पंहिंजी ज़ाल खां त ॾे ख़बर छा थी वियो। त हिते माई चवणु लॻी त हिन बादशाह मुंहिंजी इज़त में हथु विधो आहे ऐं मूं पंहिंजी इज़त जीअं तीअं करे इन बादशाह खां बचाई। अची घोड़ा करणु लॻी। बादशाह चवणु लॻो त न, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, तुंहिंजी घरवारी कूड़ पई हणे। वज़ीर खे बि जो कावड़ चढ़ी वई। कई राज भाग माण्हू सभु अची गॾु थिया त भणिया हीउ छा थी वियो? माई जी घोड़ा हुजे, बादशाह मुंहिंजी इज़त में हथु विधा। वज़ीर बि कावड़जी पियो। चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हां अहिड़ा कम कंदा आहियो। राज भाग माण्हू सभु ॾिठो त चवणु लॻा त बादशाह भणिया सफ़ा किरिल आहे। अब हाणे वज़ीर चवणु लॻो त हीअ बादशाह कंहिं कम जो कोन्हे, हीअ बादशाही जे लाइक़ु कोन्हे। ॿारनि बचनि मायुनि औरतुनि में हथु विझे थो, अखियूं विझे थो। हिन खे इन बादशाही मञा निकिरजे, माना कढिजे। राज भाग बि साईं इहो फ़ैसिलो कयो आहे इन बादशाह खे कढिजे। बादशाह घणी रावण कयो, पर ॿियो मिड़ी ख़ैरु। तो अब नेठि वज़ीर ऐं राज भाग सभिनी फ़ैसिलो करे उन बादशाह खे ॿियो कुझु बि न ॾिनो। बादशाह खे चवणु लॻा त तूं असांजी बादशाही जे लाइक़ु कोन्हे, कंहिं कम जो कोन्हे। बादशाह खे ऐं बादशाह जी ॿिनि ज़ालनि खे कढी छॾियो, उन बादशाही मञा उन महल मञा कढी छॾियो। बादशाह खां इहा ॻाल्हि बर्दाश्त बि न थी त हीउ छा थी वियो। अब हाणे वज़ीर उहा बादशाही वञी संभाली। हाणे वज़ीर बादशाह थियो, उहा बादशाही संभालणु लॻो ऐं उन बादशाह ऐं बादशाह जी ॿिनि ज़ालनि खे कढी छॾियो। हाणे ॿिए कंहिं मुल्क में बादशाह उहो तमामु सुठे मां सुठो माण्हू, नेक दिलि माण्हू हुजे, उहो पुछा करणु लॻो पंहिंजे नौकरनि सिपाहियुनि खां। चवणु लॻो त कुझु ॾींहं गुज़री आहे, चवणु लॻो त ॾियो ख़बर वज़ीर मुआरो किॾां वियो ॾिसिजे कोन थो। हाणे वरी ॿिए मुल्क जे बादशाह जी ॻाल्हि पई कजे। नौकर चाकर चवणु लॻा त बादशाह सलामत 2 ॾींहं बिल्कुलु थी विया आहिनि, वज़ीर वियो कंहिं दावत ते केॾां कंहिं हंधि, पर अञा न आहे वरियो, ख़बर कोन्हे। अब हाणे 2 ॾींहं 4 ॾींहं 6 ॾींहं 8 ॾींहं तव्हांजो वञी 15 ॾींहं थी विया, पर वज़ीर जो न अतो न पतो। बादशाह परेशान थी वियो। तो चवणु लॻो त हाणे का सलाह मशवरे वारो को हेॾां को होॾां केरु आहे कोन, को फ़ैसिला वग़ैरह ही हू कजनि, पर वज़ीर जो न अतो न पतो। अब हाणे बादशाह निकितो, सिधो आयो वज़ीर जे घर। वज़ीर जी ज़ाल ॿार बचा उन्हनि खां पुछा करणु लॻो। से चवणु लॻा त ख़बर न आहे, 15 ॾींहं थिया आहिनि, वज़ीर न आयो आहे। अब हाणे बादशाह चवणु लॻो त आउं वञा थो वज़ीर जी ॻोल्हा में। वज़ीर आख़िर वियो त हले किॾां वियो। अब हाणे उहो वज़ीर जी तलाश में, उन वज़ीर जी तलाश में उहो बादशाह निकितो। हलंदो फिरंदो कई इलाइक़ा हितां हुतां पुछा गछाऊं कंदे, जिते भतु हो उतां जी पुछा गछाऊं कयईं। ते चवणु लॻा त बिल्कुलु वज़ीर आयो त हो ऐं पोइ हितां भतु वग़ैरह खाई, दावत खाई ऐं वरी वापसी निकिरी पियो, ख़बर पियो किॾां वियो। बादशाह ॻोल्हे बेज़ार थी वियो। बादशाह खे 10-15 ॾींहं थी विया, पर वज़ीर जो न अतो न पतो। 15 ॾींहं 20 ॾींहं थी विया, ॻोल्हे थको, वज़ीर न मिलियो। उहो बादशाह वरी मोटी सिधो पंहिंजी बादशाही में आयो। बादशाही में जो आयो, कई माण्हू राज भाग सभु अची गॾु थिया इन बादशाह वटि कि बादशाह सलामत हिकिड़ो मसइलो थी वियो आहे पंहिंजी बादशाही में। बादशाह चवणु लॻो त कहिड़ो मसइलो थी वियो आहे? हिकु त वज़ीर नथो मिले, ख़बर कोन्हे किॾां वियो, ॻोल्हे थकिजी पियो आहियां। ॿियो तव्हां सां ख़ैर ॿुधायो, हुकम करियो, बादशाह सुठो माण्हू हुजे। अब हाणे को अहिड़ो बकरार हुजे, सो चवणु लॻो त बादशाह सलामत परियां जेको पाण वारे इलाइक़े में जेको झंग तमामु वॾो ॿेलो आहे, ची ख़बर कोन्हे को ज़नावर को जानवर आहे, अलाए कहिड़ी शइ आहे जेको झर झंग में बकरियूं वग़ैरह चारण वञूं था त उहे बकरियूं खाइजो वञनि हलियूं। पेर वग़ैरह खयां आहिनि, को अतो पतो कोन्हे, ख़बर कोन्हे कहिड़ो जानवर कहिड़ो ज़नावर आहे। अब हाणे
ॿियनि बि ॿुधायो त भाउ को चवे त मुंहिंजी ढगी वहिली, को चवे त मुंहिंजी मेंहिं वहिली, को चवे त मुंहिंजी ॿकरी, को छेलो, को छबर, को छा। भाषा चवणु लॻो त भेण इहो कहिड़ो ज़नावर, कहिड़ो जानवर आयो आहे जेको अहिड़ो कहर ज़ुल्म पियो करे। अब माण्हुनि में अची ख़ौफ़ हिरास थियो, राति जो न निंडूं कनि न छा। अब हाणे कोड़ा पेरी वग़ैरह कोड़ा चङा भला माण्हू घुराया विया। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि जी भाउ वञो ॾिसो पेर खणो, केरु आहे, कहिड़ो जानवर ज़नावर छा आहे। पेर अब हिननि खयो कयो हेॾां। अब हाणे उन मञा ख़बर पए त को आदमखोर आहे जेको ही कम इन जा आहिनि। हाणे ॿेलो तमामु वॾो, घाटे मां घाटो ॿेलो, उन में डरे केरु वञे केरु, कंहिंजी फिटी जेको वञी उन आदमखोर जे वर चढ़े। अब हाणे सभु वरी आया, चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, पेर लॻे थो को आदमखोर आहे जेको इहे कम ईअं करे पियो। अब हाणे माण्हुनि खे राज भाग खे सभिनी खे ख़बर पइजी वई, ख़ौफ़ हिरास थी वियो। हाणे राति जो अमरान खे निंडूं न हुजनि जी बढ़िया हाणे ज़नावर आदमखोर बढ़िया हाणे खाई चट कंदो। बादशाह चवणु लॻो त पोइ हाणे इहो आदमखोर आहे त पोइ हाणे इन खे मारिजे या कुझु न कुझु कजे जेको ही नुक़सानु कंदो। अब हाणे सिपाही हिननि खे चवणु लॻो त वञो जांचो करियो, इन खे मारियो। अब हाणे सिपाही हेॾां होॾां वञनि, पर सिपाहियुनि खे बि थिए डपु ख़ौफ़, हाणे केरु अहिड़े ॿेले में डरे वञे वण आदमखोर मथां खाई न विझे। उहो बि वञनि कुंड पासा वठियो, रिजो वञनि ई न हुआ। वरी हुजनि बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत असांखे न मिलियो, हुननि खे बि डपु ख़ौफ़ थियो। बादशाह चवणु लॻो त अव्हांखे आदमखोर नथो मिले, चीन असांखे आदमखोर नथो मिले। अब हाणे माण्हू डपु ख़ौफ़ माण्हुनि में वधी वियो त बढ़िया हाणे अलाए छा थींदो। बादशाह अब हाणे सिपाहियुनि वग़ैरह सभिनी खे चई त बाबा हाणे ॻोठ इलाइक़ा इन्हनि में सिक्योरिटी वधायो, जांच करियो, पहरा चौकीदारियूं ॾियो। अब हाणे आदमखोर मथां निकिरी अचे खाई न विझे। अब हाणे पहरा चौकीदारियूं तमामु जाम थी वियूं। पोइ बि इहे कम हलंदा रहिया। झर जंग में जा आदमखोर हुजे सो रत पीए सो किथे रहे, कंहिंजी ॿकरी त कंहिंजो छेलो, कंहिंजो को न को वञे हलियो। माण्हू वरी दाह जी खणी आया। बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत हाणे ही कमु हीअं आहे, हाणे फ़िलहालु को इंसान वग़ैरह हेॾा होॾां कोन खॼाणो, पर जानवर ज़नावर वग़ैरह को हेॾा होॾां उहे खाइजो वेंदा हुआ। बादशाह चवणु लॻो त हाणे अव्हां वारो को हाल कोन्हे। सिपाही हिननि खे चवणु लॻो त हाणे आऊं ई निकिरां वञी तलाश करियां, ॻोल्हियां ॿियो छा करियां, अव्हां वारो कोई हाल कोन्हे। सिपाही हिननि खे चवणु लॻो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे अब हाणे बादशाह ठही ठुकी संभरी अब हाणे निकिरी पियो। बादशाह जो अब हाणे निकिरी पियो, घोड़े ते चढ़ियो, तलवार साण सभु खणी टपड़ अब निकितो, आयो उन जंग जे। हाणे जंग तमामु वॾो घाटो ॿेलो हुजे, अची हिते हुते ॻोल्हणु लॻो, पर ॿियो मिड़ी ख़ैर उन झर जंग में बादशाह खे जो अची वियो। हाणे राति पहुची वई, जीअं तीअं करे बादशाह उते उन राति गुज़ारी, पर हिते हुते घणी ॻोल्ही, पर आदमखोर जो न अतो न पतो, अची ख़बर कोन्हे कहिड़े जूअ में किथे वेठो आहे, न अतो न पतो। हाणे जंग तमामु वॾो ऐं मां वॾो जंग हुजे। बादशाह हाणे ॻोल्हे बादशाह खे 2-3 ॾींहं थी हलिया साईं, हाणे बादशाह खे इहो आदमखोर माना न मिलियो। हाणे बादशाह वटि जेको सीधो सामान खाधे पीते जो सामान खणी वियो, सो बि उहो सामान ख़तमु थी वियो। जंग जर ताईं वॾो हुजे, बिने जाम, आदमखोर जो अतो पतो न मिलियो। हिनखे चवणु लॻो त भई हाणे मुंहिंजो सामान सीधो बि ख़तमु थी वियो ऐं आदमखोर बि कोन मिलियो। ख़बर कोन्हे कहिड़ी कुंड ॿेले में वॾो ॿेले मां ॿेलो वॾो ॿेलो आहे वियो, हिन खे वढरायां कटरायां पियो, तमामु वॾो ख़तरनाक ॿेलो आहे वियो। ॻोल्हे थकी पियो नेठि। हाणे सुबुह खां वठी शाम थी, सो चवणु लॻो त हाणे खाधे पीते जो बि सामान कोन्हे, उञ बि तमामु मूंखे जाम लॻी, हाणे किॾां वञा। हिते हुते अब ॻोल्हींदे माना झर जंग जे वञी ॿिए पार वञी निकितो। छा खणी ॾिसे त हिकिड़ी दुही दुखे पई। चवणु लॻो त इहा दुही हिन झर जंग में दुखे पई, ॾिसां त सही आख़िर केरु आहे, वञा कोई घरड़ो हुजे, कंहिंजो ॻोठ हुजे, वञा खणी हुते। हलंदो फिरंदो आयो, छा जो खणी ॾिसे त हिकिड़ी झोपड़ी हुजे, कखाऊं घर हिकिड़ो ठहियो पियो हुजे, उतां दुही पई दुखे। हलंदे फिरंदे जो उते आयो, छा जो खणी ॾिसे त 2 मायूं उते वेठियूं हुजनि, उहा दुही दुखायो करे हेॾां होॾां। हिन ॾिठो त भेण हेड़े झर जंग में ही 2 औरतूं उते वेठियूं आहिनि। हिननि खे डपु ख़ौफ़ पवंदो थी आदमखोर जो, भेण वञासीं हिननि खां हाल वल कयां, मथां अची राति थियण वारी हुजे। बादशाह हाणे उन घोड़े समेत ठक सलाम अची उते पुॻो। माइन मुंहिंजो खणी इन बादशाह खे ॾिठो, बादशाह घोड़े तां लथो। बादशाह चवणु लॻो उन माइन खे त आऊं आहियां मुसाफ़िर माण्हू, हिन बादशाही जो आहियां, पर हाणे के कम जे हिसाब सां निकितो त हाणे अची मूंखे हिते राति थियण वारी आहे, खाधे पीते जो सामान मूं वटि आहे कोन, जे अगरि अमी मूंखे हिते मानी वग़ैरह खारायो ऐं आऊं वटि हिकिड़ी राति रहण थो चाहियां, छा मूंखे अमी राहींदो हिते। मायूं चवणु लॻियूं त मुसाफ़िर माण्हू आहियो, भले मानी वग़ैरह तव्हांखे खाराईंदासीं असीं,
वे ते अब बादशाह पंहिंजो घोड़ो पासे में ॿधी करे अची उन मानी वटि वेठो। माइन वा हाणे मानी जो टाइम थी वियो, मानी ठही कई हेॾां होॾां। बादशाह सोचियो त हाणे को मर्द माण्हू हूंदो ई जो हिननि जो ईंदो हिते वरंदो कंदो। जाम टाइम अची थी वियो, मर्द माण्हू को वरियो कोन, उहे 2 मायूं हुजनि ऐं मानी वग़ैरह ठही वेली बादशाह खे जो हुननि खणी ॾिनी। बादशाह मानी वग़ैरह खाधी कई, राति जो ॻच टाइम थी वियो, को मर्द माण्हू हेॾां होॾां वरियो कोन। बादशाह बि हाणे मुंहं जी पकाई करे पुछा करणु लॻो वञी ॿिन्ही औरतुनि ॿिन्ही मायुनि खां, चवणु लॻो त ॾियो ख़बर अव्हां जो को मर्द माण्हू को मुड़ुसु वग़ैरह को आहे कोन छा? मायूं चवणु लॻियूं त न, असांजो मर्द माण्हू आहे ई कोन, असीं 2 ई अकेलो सिरे ते आहियूं। त हिते बादशाह चवणु लॻो वञी ॿिन्ही मायुनि खे त पोइ अवी 2 सिर अकेलियूं हिन झर झंग में हिते वेठियूं हुयूं, पोइ अवी किथां कीअं पंहिंजो जान हलायूं थियूं, छा थियूं करियो? चई असीं हिन झर झंग में वेंदियूं आहियूं ऐं काठियूं वग़ैरह इहो वढे करे हेॾां खपाए करे परियां फिलाणे हंधि हिकिड़ो ॻोठ आहे, हिकिड़ा दुकानदार आहिनि, उते वञी खपाए करे ऐं सामान सीधो वठी असीं हिते रहंदियूं आहियूं। त बादशाह चवणु लॻो त पोइ भला अव्हां सां ही आख़िर छो अव्हां जो को मर्द माण्हू कोन्हे हिते हिन झर झंग में, ॿिए हंधि बि किथे वसंदी वारे इलाइक़े में वेही न थियो, छो छाजे करे? मायूं चवणु लॻियूं बादशाह खे त बादशाह सलामत, इहा असांजी वॾी कहाणी आहे, छा तोखे ॿुधायूं? चई अच्छा अव्हांजी वॾी कहाणी अचे हाओ। त हिते मायूं पुछा कयूं उन बादशाह खां त बादशाह सलामत तव्हां हिन मुल्क जा बादशाह आहियो? चई हाओ। चई पोइ तव्हां कहिड़े हिसाब सां निकिता आहियो अहिड़े झर झंग खौफ़नाक इलाइक़े में? बादशाह चवणु लॻो त हीअ सॼी मुंहिंजी बादशाही आहे, हीअ मुंहिंजी बादशाही में तमामु वॾे मां वॾो ॿेट झंग आहे। चई हाओ। चाणे हिकिड़े आदमखोर अची तपायो आहे, तंग अची कयो आहे असांजे ॻोठ जूं, को ॿकरियूं, को ही को हू को छा, तो खाई वेंदो आहे, तंहिंजे करे जेको थो शिकायतूं जाम हुयूं, उनजी ॻोल्हा में, उनजी तलाश में जेको आहे सो आऊं निकितो हुअसि। पोइ हाणे मूंखे 2 टे ॾींहं इन झर झंग में थी विया, आदमखोर त मूंखे न मिलियो, पोइ हाणे मुंहिंजो खाधे पीते जो सामान सीधो ख़तमु थी वियो, तंहिंजे करे हिते तव्हां वटि अची पुॻसि। मायुनि जो इहा ॻाल्हि ॿुधी सो मायूं रोइणु लॻियूं। बादशाह जो खणी इहा ॻाल्हि, माना बादशाह जो हुननि खणी ॾिठो ॿुधो। बादशाह चवणु लॻो त मूं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई आहे, मायूं रोइनि पियूं, अलाए छा आहे, मायुनि खे छा थी वियो? बादशाह पुछा करणु लॻो उन मायुनि खां त ॾियो ख़बर, अमी ख़ैर मंझां रोयूं पियूं। मायूं चवणु लॻियूं त बादशाह सलामत बसि तव्हां जेका ॻाल्हि कई आहे उन ॻाल्हि ते बसि असीं रोयूं पई। चई इहो वरी कीअं? चई हाणे जंहिं आदमखोर जी तलाश में तूं निकितो आहीं, चई हाओ। चई उहो असांजो मुड़ुसु आहे। चई अव्हांजो मुड़ुसु आहे? चई इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी हैरान थी वियो। चई आदमखोर अव्हांजो मुड़ुसु, इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। चई जी हाओ आदमखोर उहो असांजो मुड़ुसु आहे। चई पोइ अव्हांजो मुड़ुसु आहे, पोइ कीअं? मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई, अव्हांजी कहिड़ी कहाणी आहे मूंखे ॿुधायो। मायूं चवणु लॻियूं त बादशाह सलामत फिलाणे हंधि तो ॿुधो हूंदो उन मुल्क जो बादशाह? चई हाओ बिल्कुलु उन मुल्क जो बादशाह। चई असीं उन जूं ई ज़ालूं आहियूं, असीं उन जूं 2 ज़ालूं आहियूं, असीं राणियूं, ऐं उहो असांजो मुड़ुसु उहो बादशाह हो। ऐं पोइ उनखे हिकु चकर वज़ीर चयो मिज़मानी जे लाइ, महिमानी जे लाइ। चई हाओ। चई पोइ मुंहिंजो असांजो माना जेको मुड़ुसु हो सो वियो उनजे घर, सो उनजे घर वियो त पोइ ख़बर कोन्हे छा थियो कीअं थियो। ऐं पोइ वज़ीर जी माई घोड़ा घोड़ा कई, कपिड़ा पंहिंजा फाड़े छॾिया, वज़ीर जो खणी इहो तमाशो कयो ऐं चई मुंहिंजी ज़ाल खे जेको इज़त लुटण चाहे बादशाह, पोइ असांखे उन बादशाही जो राज भाग माण्हू वज़ीर जे चवण ते पोइ असांखे उतां कढाए ॾियो, असांखे रुपयो टको पाए बि न मिली उन बादशाही मंझां। ऐं पोइ असांजो मुड़ुसु जेको हो सो इहा ॻाल्हि बर्दाश्त न करे सघियो, पोइ उनखे दिमाग़ी चकर थी वियो, केॾी महिल सही त केॾी महिल छा, केॾी महिल छा, दिमाग़ी चकर थी वियो। पोइ अची असीं उतां उनखे वठी करे असांजो हाणे केरु सहारो कोन हो, पोइ आयासीं इन झर झंग में हिते रहणु लॻासीं। पोइ हाणे असांजो मुड़ुसु बि उनखे केॾी महिल सही हूंदो त केॾी महिल दिमाग़ी चकर हूंदो हो। चई हाओ। चई पोइ असां वटि सफ़ा माना खाइण पीअण जे लाइ का शइ कोन हो, असीं सफ़ा माने बुखियाल। चई पोइ असीं सभु निकितासीं, असांजो जेको मुड़ुसु 2 असीं चई ईअं वियासीं झर झंग में काठियूं वग़ैरह वढण जे लाइ, त उते हिकिड़ो लाश मिलियो, उन झर झंग में हिकिड़ो लाश मिलियो। त हाणे उन लाश खे जेको आहे सो हिकिड़ी मुंडी पातल हुई, तमामु क़ीमती मां क़ीमती मुंडी लाश खे पातल हुई। सो बादशाह चवणु लॻो असां वारो मुड़ुसु त इहा मुंडी आऊं लाहियां, पर मुंडी लहे न। असां चयो त मुंडी खे छॾे, चई न मुंडी लाहियूं था, क़ीमती मां क़ीमती आहे, इनखे विकिणी करे न पंहिंजो जान हली वेंदो। सो हाणे असांजे मुड़ुसु खे दिमाग़ी चकर, अॻु में उहो मुंडी ज़ोरी मसी करे असां घणी झलियो, पर हुन मुंडी लाथी चक हणी। हाणे जीअं रतु हुनखे लॻी वियो, ॾंदनि में लॻी वियो, त रतु हुन जे वात में वियो, हुनखे दिमाग़ी चकर अॻु में थी वियो। पोइ उन जे करे ई हुनखे इहो चकर थी वियो। पोइ हू जेॾी केॾी महिल हिते ईंदो हो, मुंडी ते लाथईं, उहा मुंडी असां वटि अञा पई, असां विकी बि नाहे। पोइ हिते जीअं आयो दिमाग़ी चकर हिनखे तमामु जाम वधी वियो। पोइ जेॾी केॾी महिल चवे त मूंखे मानी न ॾियो,
मूंखे इंसान जो रतु ॾियो या कंहिं जानवर जो रतु ॾियो या कंहिं जनावर जो रतु ॾियो। पोइ ईअं कंदे कंदे हिनखे दिमाग़ी चकर थी वियो, सफ़ा आदमखोर थी वियो, पोइ असां खां परे था निकिरी वियो। तो चवणु लॻो त हाणे आऊं इंसाननि जो रतु पींदसि, जेकर अव्हां वटि आऊं रहियसि त आऊं अव्हां खे मारे छॾींदुसि, अव्हां जो आऊं रतु पींदसि। तंहिंजे करे जीअं असांखे छॾे हलियो वियो तो ख़बर कोन्हे हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे, उनजे करे असीं रोयूं पियूं त असांजो ई मुड़ुसु आहे जेको आदमखोर थी वियो आहे। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो त भेण अव्हां सां वॾो कमु थी वियो आहे। माई हिते उहा मुंडी खणी वञी बादशाह खे ॾेखारी, चई ही उहा मुंडी हुई। बादशाह जो उहा मुंडी ॾिठी, बादशाह चवणु लॻो त अड़े ही मुंडी त मुंहिंजे वज़ीर खे पातल हुई। चई अव्हां खे मिली? चई हा इहो हुते लाश हो उन मज़ा करे। चई ही त मुंहिंजे वज़ीर जी हुई। चई किथे? अची फलाणे हंधि उन बादशाही जे आसे पासे में उते ई मिली आहे। चई पोइ अव्हां जी बादशाही कहिड़ी? चई असांजी बादशाही। चई पोइ बसि इहो ई वज़ीर हूंदो, इहे कम इन जा हूंदा, इन वज़ीर सां हिकी कहाणी थींदी। जीअं अव्हां खे दर बदर कयो ऐं उन इलाइक़े में इहो लाश वग़ैरह मिलियो आहे त इन बादशाह खे इन वज़ीर खे छॾिबो कोन। अवा हाणे उन महिल उहो बादशाह चवणु लॻो उन ॿिन्ही मायुनि खे त हाणे हीअं करियो, झर जंग जो अधु पासो सॼो आउं रुली आयो आहियां, सॼो सिस्टम आउं करे आयो आहियां। हाणे ॿई मूंसां गॾिजी हलिजो, अॼो की राति छॾे सुबुह जो हलंदासीं, अव्हां जे मुड़ुस खे ॻोल्हींदासीं, मन मिली पवे। अवा हाणे मायुनि चयो चलो ठीकु आहे जी, पोइ ॾिसूं था वञी वज़ीर खे। अवा हाणे उहे ॿ मायूं उन बादशाह जूं ज़ालूं ऐं हीअ बादशाह साईं हाणे निकिरी पिया, सुबुह जो सवेर अची खैरनि जो सुबुह थियो। हाणे आयूं उन झर जंग में हिते हुते ॻोल्हियूं दॿा छा जो खणी ॾिसनि त उहो आदमखोर इन ॿिन्ही मायुनि वारो मुड़ुसु सोने का शइ खाइण पीअण लाइ न मिलियो, सो उहो मोह पियो हुजे, मायुनि जो खणी ॾिठो तो। मायूं ॾाढियूं रुनियूं कयूं पर हाणे मरण वारी शइ मरी वई हली। अबा हाणे उनखे उतां बादशाह जेको तो खणाए करे वञी किथे दफ़नायो। हाणे बादशाह उन ॿिन्ही मायुनि खे वठी ठक सलाम अची उन बादशाही में पुॻो जेकी जंहिं वज़ीर हिननि जी जेका बादशाही हुई, जंहिं वज़ीर हिननि सां धोखो कयो। बादशाह चवणु लॻो त हिकिड़ो त चई हिन बादशाह सां हिन राणियुनि सां इन वज़ीर धोखो कयो ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजे वज़ीर खे हिन मारियो आहे। ठक सलाम भाउ उन बादशाही में अची पुॻो। हाणे वज़ीर बादशाह थियो वेठो हुजे, हाणे वज़ीर वारी ज़ाल साईं राणी थियो वठी ॾाढा हार सोना ई पाए वेठी हुजे। बादशाह जी कड़को कयो, ॿ राणियूं हुन बादशाह जूं उहे बि अची उते पुॻियूं। वज़ीर ॾिठो, वज़ीर जा वाइसर ई गुम थी विया। बादशाह बिने कावड़ में हुजे अची वज़ीर खे झली कई था वञा, पंहिंजी फ़ौज अटालो गॾु वठी आयो। चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर तूं टके जो माण्हू ऐं बादशाह जेको तो हिन राणियुनि सां हिन बादशाह सां तो ज़ुल्म कयो, आख़िर इन जी वजह कहिड़ी ॿुधा न? तां सॼी फ़ौज में वठी आया न त कंदोसीं कमु ख़राबु ऐं सॼी बादशाही ते कंदोसीं कब्ज़ो, हींअर ॿुधा। अबा हाणे कई माण्हू फ़ौज वग़ैरह ई हुजे, कई राज भाग अची गॾु थिया, हाणे वज़ीर अची सोड़ो थियो। हाणे आख़िर छा करे? त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलाम, मूंखे माफ़ु करियो, मूंखां ग़लती थी वई। चई तो छो कयो ईअं, छाजे करे कयो? ऐं बादशाह खे छला इन माना सिस्टम में तो फासायो। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, मूंखे जेको आहे सो हिन बादशाही तख़्त ते वेहणो हो। हाणे इहा असांजी साज़िश हुई, मुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़ाल जी असांजी साज़िश हुई। तो बादशाह जी मूं महिमानी झले करे बादशाह खे घुरायो ऐं मूं मुंहिंजी ज़ाल खे सभु कुझु सम्झाए छॾियो। पोइ आऊं बहानो करे निकिरी वियो त पोइ जीअं मुंहिंजी ज़ाल ॿाहिरि कपिड़ा पंहिंजा फाड़े करे निकिरी वई, सो असांखे इहो प्लानिंग इहो प्रोग्राम करिणो हो। तंहिंजे करे बादशाह खे इन राज भाग मज़ा कढाए करे माण्हू बि एतबार यकीन करे आ ऐं पोइ आऊं हिन वज़ीर माना आऊं वज़ीर हिन बादशाही तख़्त ते वेही ऐं सिस्टम संभालण लॻियसि। चई इहो तो कयो, राणियुनि बाबा थुक बुझो कयो, माण्हुनि बाबा वज़ीर खे चवणु लॻा तो तमामु ग़लति कयो। हिकिड़े बादशाह खे तो ईअं कयो, ज़हनी मरीज़ बणाए, दिमाग़ जो चकर थी वियो, आदमखोर थी वियो, मरी वियो। बादशाह जो खणी ॻाल्हि करे राज भाग खे ॿुधाई उते त बादशाह चवणु लॻो नी वज़ीर खे त पोइ तो मुंहिंजे वज़ीर खे छो मारियो? ही मुंडी मूंखे मिली आहे साबिती तौरु, सच सच ॿुधा न त हिते फांसी ते चाढ़ी। अबा हिते वज़ीर चवणु लॻो उहो उन बादशाह खे त बादशाह सलामत, दरअसल तव्हां वारो वज़ीर हिकु चकर हिते रहण जे लाइ आयो, को दावत वग़ैरह ते हेॾां को वेलो अची हाओ अची मूंसां ॻाल्हि मुआड़ कई त पोइ हिते आयो ऐं जेको राति रहण जे लाइ हिते मूं हुनखे विहारियो कयो ऐं उनखां पोइ मुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़ाल जूं ॻाल्हियूं जेके हिन बादशाह ऐं जे बारे में असां कयूंसीं, पोइ तंहिंजी हिनखे ख़बर पहुची वई। तव्हां हाणे वज़ीर खे ख़बर पहुची वई सचाई जे बारे में, मुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़ाल जे बारे जूं माना ॻाल्हियूं जेके असां कयूंसीं पिए हिन बादशाह ऐं ॿिनि राणियुनि जे बारे में, छा हिन हक़ीक़त जी ख़बर हुनखे पहुची वई। तो असांखे बि ख़बर पहुची त वज़ीर सम्झी वियो आहे, माना ॿुधी वियो आहे। हाणे असां सोचियो त इहो वज़ीर वञी ॻोठ राज भाग सभिनी खे ॿुधाईंदो त मुंहिंजे लाइ मसइलो थींदो, तंहिंजे करे ई मूं उन वज़ीर तव्हां वारे खे मारे छॾियो ऐं मारे वञी कंहिं झर जंग में फिट करे आयासीं, माना उहो फिटो करे आयासीं, उते उछरे आयासीं। बादशाह चवणु लॻो तो तमामु ग़लति कयो, जंहिंजी सज़ा तोखे बिल्कुलु मिलंदी। तो मुंहिंजे वज़ीर खे मारियो ऐं हिन मुल्क जे बादशाह खे बदनाम करे माना नेकाली ॾिनी ऐं ॿिन्ही माना राणियुनि खे तो जेको दर बदर कयो
ऐं उहो वज़ीर मुंहिंजो जेको मारे उन जंग में फिट करे आए माना फिटो करे आए पोइ उते उन बादशाह उन मुंडी ते लाथी उन मज़ा उनखे रतु लॻो ऐं रतु उन पीतो कयो या कुझु बि कयईं बहरहाल उनखे आदमखोरा नमूनो थियो उनखे ज़हनी मरीज़ तो बणाए छॾियो तूं तमामु ग़लति मां ग़लति आहीं। बादशाह बा हुकम कयो सिपाहियुनि खे बाबा हिन वज़ीर खे ऐं वज़ीर जी ज़ाल खे हणो क़ैद में मुआरी बादशाही में हलो उनखे त वठी हलो उते क़ैद में हणो। अबा हाणे उहा बादशाही उहो बादशाह संभाल लॻो ऐं वज़ीर जी ज़ाल खे इन बुरे कम जे नतीजे में माना उन्हनि खे उमिरि क़ैद लाइ क़ैद कराए छॾी उते। हाणे बादशाह फ़ैसिलो कयो सो चवणु लॻो उन मायुनि खे जेके उन बादशाह जूं ॿ ज़ालूं हुयूं चवणु लॻो त हाणे हीअ बादशाही बि आऊं संभालींदुसि हू बादशाही बि आऊं संभाल जे अव्हांखे मंज़ूरु हुजे जे अगरि न अव्हांखे को एतिराज़ वग़ैरह न हुजे त हीअ बादशाही अवी संभालियो त अवी संभालियो जे न त पोइ आऊं अव्हां सां शादी करण जे लाइ बि तयारु आहियां जे अगरि अव्हांखे मंज़ूरु हुजे त ठीकु आहे जे न त हीअ बादशाही संभालियो थी बादशाही अव्हांखे। मायूं चवणु लॻियूं बादशाह तमामु नेक दिलि सुठो माण्हू मायूं चवणु लॻियूं त हाणे असीं मायूं औरत असां खां बादशाही हले न हले सो असीं शादी करण जे लाइ तोसां तयारु आहियूं तूं भले हीअ बादशाही बि संभाल हू बादशाही बि संभाल। तो अबा हाणे उन बादशाह उन ॿी बादशाह जेको हो उन जी ज़ालुनि सां करे छॾी शादी। हाणे हूअ बादशाही बि संभालणु लॻो त हूअ बादशाही बि संभालणु लॻो ऐं हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻो वज़ीर ऐं वज़ीर जी ज़ाल खे उमिरि क़ैद जे लाइ क़ैद में हणी छॾी। तो दोस्तो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।